अलाए कॾहिं ईंदो बसि काहे मोटरसाइकिल त बसि मोटी ई कोन्हे त तूं घुमंदो घुमंदो हल मां अचां थो पियो। मालिक वाह 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 हाँ अलाए ठीक है कंहिंजा हिकिड़िया आहिनि यार अलाए कहिड़े ग़रीब जा हिकिड़िया ना ना अहिड़ी ॻाल्हि न आहे अलाह ख़ैर हाँ कंदो छो भला हे बि त मुंहिंजे पोयूं अचे थो चलो ठीकु आहे नसीब आहे। हमारा यार लगे तो 1000 रुपये लदो 100 150 अंदरों पेल भी हुए 1000 में वञे भी है थो कीअं थिए हिते सर कंदो मां त कमु न थींदो हनीफ ॾे फ़ोन कयां बि जाना पोइ ॻाल्हाए थो हिकिड़ो मिंट ये केंजी फोन आई अरे मसात आज ही हो? हनीफ किथे आहे दुकान ते वेठो आहे न पंचर नारे ते हाँ वेठो आ दुकान ते हमरा अचे थो डुबरड़ी ये माना ब्लू कलर में ये तोताई कलर में कपड़ा दधी रुमाल नासी हथम दधी इन लदा थी 1100 रुपया 1100 या 1200 दमान करे चो ये मोजा किरियान हाँ हेॾे अचे थो तुंहिंजी दुकान ते पुॼण वारो थी अचे तो मुझे दुकान पे पुॼण वारो थी हाँ यार सामू अची तू ठीकु आहे आयो अदा हिकिड़ो मिनट बी 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 जी मामा हुकुम मुंहिंजा कर। पैसा किरी पिया आहिनि बा पैसा किरी पिया हाँ पैसा किरी पिया आहिनि कहिड़े तो त न खया कहिड़े ऐं रस्ते हिन सां? रस्ते सां किरी पिया हिते ई साम्हूं तो ॾिठा हिन रस्ते सां हाँ तो त न खया घणा पैसा हुया बाबा? पैसा 1000 जो हा ऐं 100 हिकु 50 माना 1150 रुपया 1150 हाँ रुपया 1150 न मामा मां कोन ॾिठा तो पैसा खया आहिनि मामा मां वटि शायद ख़ैर था हनीफ यार मुंहिंजा पैसा किरी पिया हाँ त हे चए थो मां न खया आहिनि मां सम्झा हिन खया आहिनि घणा पैसा 1150 रुपया बाबा खया तो त ॾे न अछी ॾाढी थी तूं 1000 1500 जा आसुदो थींदे बाबा न हिन जॾहिं चवां थो हे जेकी ॻाल्हि करे थो त पैसा खणी मां लधा आहिनि हाँ पोइ लदा मुबारक थी वाह लदा थी ॾे न पर यार घणा आहिनि 1150 रुपया हाणे ॿुध 1150 रुपया तुंहिंजे हा। साम्हूं तूं त ईअं मिंट में अची ॾाढ़ी ते वञी पहुते यार सम्झे हाणे न? मां ग़रीब आहे के हाणे हे ॾिस 1000 11.5 था आहिनि ॾे न पर हे 11 हे 12 हे 12.5 कीअं मां हिनखे ॾियां हे ॿिए कंहिं ग़रीब जो गलत हथु है हूंदो के न, जाओ ॿिए ना कंहिं तुम जो बड़ा हूंदो। दमनिया मता- शर्म न तो अचे मना ना मता मां यूसी भुलियो भेणा मां भुलियो न, ये ईमान नकर बाबा भेण, अच्छी हज़ार गाड़ी जे आ रही करे। है न चाचा अड़ी गाल ना है बाबा तुझे ला इज्जत है तो भले वञ बाबा महिरबानी हा, मां हा। चङो जो तूं आहीं हे मसलो त ई न। ॿुधायो कसम न बाबा थी तो रहा तू हां न ते का पोइ तू 12.5 चई है ना पोइ मूंखे तूं चई है न 12.5 मूंखे कहिड़ी ख़बर 11 जा 13 मूंखे कहिड़ी ख़बर ये कही था हाँ उबदार जो नंबर दे सामो बुआ ते बीठो आहे उबदार 0311 हा बस सेव जी काल आहे यार खीरू आखिरा उबदार हमरा वचई तो तोताई कपड़ा ददी नासी रुमाल ददी अछड़ी डाड़ी ददी अथी गरो तय जे महारे इनी लदान पैसा दमान करे चो भाई ये पैसा मुंहिंजा किरिया 1000 जो खड़कणो नोट थी 200 जा हिकिड़ो 50 जो माना 250 1000 जो 100 जो 50 जो हथामान कर तू ये मोजा किरिया ॾींदो ईमानदार लॻे थो माण्हू एॾे अचे थो जिते तूं बीठो आहे न बुआ जे खोड़े वटि हिते ई अचई थो जाई यकीन करे डुबरड़ी थी हमरा ईअं हेॾे हेॾे मारी अचे तूं छॾे ॾे मां वठां थो असल में अचई थो तुंहिंजे खोड़े जे साम्हूं थी हा मां वञांसि थो अॻिते ठीकु आहे इहो पको कमु थींदी हलो हलो आस्ते आस्ते हलो दवा वठणु वञा पियो ओ काका हिकिड़ो मिंट छा हाल आहे ख़ुशि आहे ख़ैर आहे बाबा ये मैं पैसा किरी पिया मां नंढड़ी जी दवा वठणु वञा पियो नंढड़ी जी दवा वठण वञे पियो पैसा गुम विया तुंहिंजा रस्ते में बा हा यार अला नंढड़ी बीमार सां छा कंदो हुई सदा डॉक्टर ॾेखारण वञा पियो हा पैसा किरी पिया मुंहिंजा यार यार एतिरा पैसा आ जा मामा रोए थो अला ख़ैर करे क्या वॾा पैसा आ जा घणा हुया 50-60 हज़ार हुयो न बाबा 1250 रुपया हुया 1250 रुपया ॻाल्हि यार दिलि सां लॻे थी पर पार पुछा कयांसि मन सही ॾे त यार या अल्लाह मामा थोरो पार पता ॾे बा पैसा कीअं हुया छा हुया केतिरा हुया वो 1000 वारो हुयो हा 200 वारा हा। हिकु 50 वारो अच्छा 1000 जो नोट इहो फाटल हुयो जेके गाड़ी टेप लॻाली न खणणो हुयो
खड़कणो नओं नोट हुयो। जी जी हा ओए ओए लॻो पियो अथसी वाह मुंहिंजा मालिक वाह, सही चवंदा आहिनि, हक़ हक़दारनि खे मिलंदो आहे। हा बा मां लधा आहिनि अटकल करे तो ॾींदुसि तू लदा है जेके तूं पार ॾींदो न, हिकु खड़कणो 200 जा नोट उहे ई पैसा आहिनि बाबा। तुंहिंजी नंढी बीमार आहे, हे तुंहिंजा 1250 रुपया। हा बाबा हा ॾिनई थी उन में बानो के रोए पो ॾिस अल्लाह वधाई मौला कंदोई। बाबा न ॾिस, हक़ हक़दारनि खे मिलंदो आहे। हाणे तुंहिंजी नंढड़ी बीमार आहे त बसि वञी तूं दवा वठ, तुंहिंजा इलाज जा हाणे काॾे न वेंदा बाबा। मौला खुश कंदोई, मौला खुश कंदोई। हेॾे अरे हेॾे बीठा हेॾे आ वतई पैसा कोखण कम न थियो। एस कम थी वियो न तो वरी जे ये ना तो ये हिन सही कयो न। पो तो ॿुधायो न उनखे 1250 रुपया। हा हा पो तॾहिं करे हिन फुरिया हुन हलो हलो चाय वाय पीऊं था वरी अदा करी करे रोए पियो बाकी जा सलाम अचो हलो हलो